ओम शांति। अतिथि मूल्य तारीख है 14 सितंबर 2024। व्यक्त पावता जो डिवाइस को 25/11/2000 रमावाक्य बाप समान ठहण जी लाइ ॿ ॻाल्हियुनि जी दृढ़ता रखो। सुमान में रहणो आहे, सभिनि खे सम्मान ॾियणो। ओम शांति। अॼु बाप दादा पंहिंजे प्यारे ते प्यारे, मिठे ते मिठे, नंढे से ब्रह्मण परिवार जो ब्रह्मण संसार जो उन्हनि खे ॾिसनि था। ये नंढो सो संसार केतिरो न्यारो त केतिरो प्यारो बि आहे। छो प्यारो आहे? छो जो हिन ब्रह्मण संसार जी हर आत्मा विशेष आत्मा आहे। ॾिसण में त अति साधारण ईंदा आहिनि, लेकिन सभिनि खां वॾे ते वॾी विशेषता हर हिकु ब्रह्मण आत्मा में जी इहा ई आहे जो परमात्मा खे पंहिंजे दिव्य बुद्धि द्वारा पहचाने वठे। त बाबा चवनि था कि ॾिसण में त अति साधारण आत्मा आहिनि, लेकिन सभिनि पंहिंजी दिव्य बुद्धि द्वारा परमात्मा खे पहचाने। चाहे 90 वर्ष के बुजुर्ग आहिनि, चाहे बीमार आहिनि, लेकिन परमात्मा की पहचान जी दिव्य बुद्धि, दिव्य नेत्र सिवाय तव्हां ब्राह्मणनि जे नामी ग्रामी VIP में भी न आहे। ये सभी मातायूं छो हिते पहुचियूं आहिनि? टंगियूं हलियूं न हले, लेकिन पहुची त वियूं त पहचानणो आहे त तॾहिं त पहुचियूं आहिनि न। ये पहचानण जो नेत्र आहे, पहचानण जी बुद्धि सिवाय तव्हांजे ॿियो कंहिंखे बि प्राप्त न थी सघंदी आहे। सभी मातायूं ये गीत ॻाईंदियूं आहिनि, असां ॾिठो, असां ॼाणियो। माताउनि खे नशो आहे न, हथ हिलाइनि थियूं, ॾाढो सुठो आहे। पांडवनि खे नशो आहे, हिकु ॿ सां अॻियां आहिनि, न शक्तियुनि में कमी आहे न पांडवनि में कमी आहे, लेकिन बाप दादा खे इहे ई ख़ुशी आहे कि नंढो सो संसार केतिरो प्यारो आहे। जॾहिं आपस में बि मिलंदा आहिनि त केतिरी प्यारी आत्मायूं लॻंदियूं आहिनि। जॾहिं आपस में बि मिलंदियूं आहिनि त केतिरी प्यारी आत्मायूं लॻंदियूं आहिनि। सभिनि जी हिकु ई सोच, हिकु ई बोल, हिकु ई संस्कार। जीअं बाप दादा ऐं दादियूं मिलंदियूं हुयूं त उअं ई असां ब्रह्मण आत्मायूं, भले बाप दादा सां स्टेज ते न, लेकिन अव्यक्त रूप में असां सभु ब्रह्मण आत्मायूं बाप दादा सां मिलंदा आहियूं त केॾो प्यारो लॻंदो आहे। बाप दादा देश विदेश जी सर्व आत्माउनि द्वारा अॼु इहे ई दिल जा गीत ॿुधाइनि था, ॿुधनि था। बाबा मिठो बाबा, असां ॼाणियो, असां ॾिठो। इहे गीत ॻाईंदे ॻाईंदे चारों ओर जा ॿार हिकु तरफ़ ख़ुशी में, ॿिए तरफ़ स्नेह जे सागर में समायल आहिनि। जो बि चारों ओर जे हिते साकार में न, लेकिन दिलि सां, दृष्टि सां बाप दादा जे साम्हूं आहिनि, ऐं बाप दादा बि साकार में दूर वेठे हुए ॿारनि खे सम्मुख ॾिसनि था। चाहे देश चाहे विदेश, बाप दादा केतिरे में पहुची सघंदा आहिनि, चकर लॻाए सघंदा आहिनि। बाप दादा चारों ओर जे ॿारनि खे रिटर्न में अरब खरब सां बि ज़्यादा यादि प्यार ॾींदा आहिनि। चारों ओर जे ॿारनि खे ॾिसी ॾिसी सभिनि जे दिलि में हिकु ई संकल्प ॾिसंदा आहिनि। सभिनि जे नैननि सां इहे ई चईंदा आहिनि, सभिनि जे नैननि सां इहे ई चवनि था कि असां परमात्मा 6 मास जा होमवर्क, परमात्मा 6 मास जो होमवर्क यादि आहे। चारों ओर जे ॿारनि खे ॾिसी ॾिसी सभिनि जे दिलि में हिकु ई संकल्प ॾिसनि था। सभी नैननि में असां इहे ई चवनि था कि असां परमात्मा 6 मास जो होमवर्क यादि आहे। तव्हां सभिनि खे बि यादि आहे न, भुलिजी त न वियो? पांडवनि खे यादि आहे, सुठी तरह सां यादि आहे न। बाप दादा बार बार छो यादि दिलाईंदा आहिनि? कारण छा आहे? समय खे ॾिसो, ब्रह्मण आत्मायूं स्वयं खे बि ॾिसनि थियूं। मन जवान हूंदो आहे, तन बुज़ुर्ग हूंदो आहे, समय ऐं आत्माउनि जी पुकार सुठी तरह ॿुधण में अचे थी न। त बाप दादा ॾिसनि था कि आत्माउनि जी पुकार दिलि में वधंदी रहंदी आहे। हे सुखदेवा, हे शांति देवा,
हे सच्ची ख़ुशी थोड़ी सी अंजलि असांखे ॾियो, ईअं पुकार हलंदी रही। सोचो पुकार करण वारनि जी लाइन केतिरी वॾी आहे। तव्हां सभई सोचंदा आहियो न बाप जी प्रत्यक्षता जल्दी सां जल्दी थी वञे, लेकिन प्रत्यक्षता कंहिं कारण रुकी आहे। जेसि ताईं तव्हां सभई इहे ई संकल्प कंदा दिलि सां चाहना बि रखंदा, मुख सां बि चईंदा बाप समान ठहिणो आहे न, हा ठहिणो आहे, सुठो, अच्छा पोइ ठहींदा छो न आहे, अच्छा पोइ ठहींदा छो न आहे। बाप दादा बाप समान ठहिण जो चई, छा ठहिणो आहे, कीअं ठहिणो आहे। समान शब्द में इहा ॿई क्वेश्चन उठी न सघंदा आहिनि। छा ठहिणो आहे उत्तर आहे न बाप समान ठहिणो आहे, कीअं ठहिणो आहे। फॉलो फादर फुटस्टेप, फादर मदर, निराकार बाप साकार ब्रह्मा मदर। छा फॉलो करणो भी, छा फॉलो करण बि न ईंदो। फॉलो त अॼुकल्ह जे ज़माने में अंधा बि करे वठंदा आहिनि। ॾिठो आहे न, अॼुकल्ह उहा लकड़ी जे आवाज़ से लकड़ी खे फॉलो कंदे कंदे काथे खां काथे पहुची वेंदा आहिनि। तव्हां त मास्टर सर्वशक्तिवान त्रिनेत्री त्रिकालदर्शी आहे। फॉलो करणु तव्हांजे लाइ छा वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे, चओ वॾी ॻाल्हि आहे न, लेकिन थी वेंदी आहे। बाप दादा सभु जगह चकर लॻाईंदा आहिनि, सेंटर ते बि, प्रवृत्ति में बि। त बाप दादा ॾिठई हर हिकु ब्रह्मण आत्मा वटि, हर हिकु सेंटर ते, हर हिकु प्रवृत्ति जे स्थान ते जाते जाते ब्रह्मा बाप जो चित्र ॾाढा रखंदे हुए ॾिठा आहिनि। चाहे अव्यक्त बाप जा, चाहे ब्रह्मा जा, चाहे चित्र, जाते जाते चित्र ही चित्र ॾेखारे मिली। सुठी ॻाल्हि आहे, लेकिन बाप दादा इहे सोचंदा आहिनि कि चित्र खे न ॾिसी चरित्र खे यादि रखो, या सिर्फ़ु चित्र ई ॾिसंदा आहियो। चित्र खे ॾिसी प्रेरणा बि मिलंदी आहे न। त बाप दादा खे त कुझु न, बाप दादा ॿियो त कुझु न चईंदा आहिनि, सिर्फ़ु हिकु ई शब्द चईंदा आहिनि, फॉलो करो। बसि सोचो न, ज़्यादा प्लान न ठाहियो, ईअं न उअं न, ईअं न वैसे न, ऐसे न। जो बाप कई उहो कॉपी करणो आहे, बसि कॉपी करणु न ईंदो आहे। अॼुकल्ह त साइंस फ़ोटो कॉपी जी बि मशीनरी कढी अथई न। हिते फ़ोटो कॉपी आहे न, त इहे ब्रह्मा जो चित्र रखंदा आहिनि। भले रखो, सुठी तरह सां रखो, वॾे खां वॾो रखो, लेकिन फ़ोटो कॉपी त करो न। मतिलबु ब्रह्मा बाबा खे ॾिसंदे हुए बि हुनजे चित्र में हुनजी सूरत न ॾिसो, ये ॾिसो कीअं ब्रह्मा बाबा पंहिंजे ब्रह्मण जीवन में शुरू खां अंत ताईं अॻियां वधो। उन्हनि जे चरित्रनि खे ध्यान में रखो। त बाप दादा जो चारो ओर जो चकर लॻाईंदे ॾिसनि पिया चित्र सां प्यार आहे या चरित्र सां प्यार आहे। संकल्प बि आहे, उमंग बि आहे, लक्ष्य बि आहे, बाक़ी छा खपे। बाप दादा ॾिठई कोई बि चीज़ खे सुठी तरह सां मज़बूत करण लाइ चारो ई कोननि सां उन्हनि खे पको कबो आहे। त बाप दादा ॾिठई 3 कोन त पक्का आहिनि, 3 कोन त पक्का आहिनि, हिकु कोनो ॿियो पको थियणो। संकल्प बि आहे, उमंग बि आहे, लक्ष्य बि आहे। कंहिंसां बि पुछो छा ठहिणो आहे, हर हिकु चईंदो आहे बाप समान ठहिणो आहे। कोई बि न चईंदो बाप सां कमु ठहिणो, न, बाप समान ठहिणो। सुठी ॻाल्हि आहे, हिकु कोनो मज़बूत आहे, लेकिन हलंदे हलंदे ढिला थी वेंदा आहियो। उहो आहे दृढ़ संकल्प आहे, लक्ष्य आहे, लेकिन कोई परिस्थिति अची वेंदी आहे, साधारण शब्दनि सां उन्हनि खे तव्हां माण्हू चईंदा आहियो ॻाल्हि ई अहिड़ी हुई, उहा
दृढ़ता खे ढिलो करे ॾिनो। उहा दृढ़ता खे ढिलो करे ॾिनो। दृढ़ता उनखे चइबो आहे मरी वञे मिटी वञे लेकिन संकल्प न वञे, झुकणो पए, जीते जी मरणो पए, पंहिंजे खे मोड़णो पए, सहन करणो पए, ॿुधणो पए लेकिन संकल्प बि न वञे। इनखे दृढ़ता चइबो कि कुझु बि थी वञे असांखे त जो असां लक्ष्य रखियो आहे असांखे उहो प्राप्त करणो ई आहे। असांखे उहो प्राप्त करणो ई आहे। इनखे चइबो आहे दृढ़ता। जॾहिं नंढा नंढा ॿार ओम निवास में ईंदा हुया त ब्रह्मा बाप उन्हनि खे हसी में यादि दिलाईंदा हुया, पको कंदा हुया कि एतिरो एतिरो पाणी पीअंदव, एतिरो एतिरो मिर्ची खाईंदव, ॾुधंदव त न। उहो हथ सां ईअं अख जे साम्हूं कंदा हुया। त ब्रह्मा बाप नंढे नंढे ॿारनि खे पको कंदा हुया चाहे केतिरी बि समस्या अची वञे, संकल्प जी अख न हिले। इहा अख भले हिले लेकिन असांजी संकल्प जी अख न हिले कि मां बाबा खे छॾां, कि काथे इहा ग़लति रास्तो त न आहे। उहो त लाल मिर्ची ऐं पाणी जो मटको हुयो, नंढा ॿार हुया न। तव्हां त सभी हाणे वॾा आहियो न, त बाप दादा अॼु बि ॿारनि खां पुछंदा आहिनि कि तव्हांजो दृढ़ संकल्प आहे, संकल्प में दृढ़ता आहे कि बाप समान ठहिणो ई आहे। बाबा पुछनि था संकल्प में दृढ़ता आहे कि असांखे बाप समान ठहिणो ई आहे। ठहिणो ई आहे, ठहिणो आहे न, ठहिणो ई आहे। अच्छा, इन में हथु हिलायो, असांखे बाप समान ठहिणो ई आहे। बाबा पंहिंजी लास्ट हिन सीज़न जी लास्ट मुरली में चई न, सभी सेंटर्स निर्विघ्न थी वञे। त जॾहिं असां आत्मा आहियूं पंहिंजे संकल्प सां हिलंदासीं न, तॾहिं त सभु बाबा जे स्थान निर्विघ्न थींदा न। टीवी वारा कढो, टीवी कम में अचणी खपे, वॾो वॾो हथु उठायो। अच्छा, मातायूं बि उठाइनि थियूं, पुठियां वारा बि ऊचो हथु करो, ॾाढो सुठो आहे। कैबिन वारा नथा उठाइनि, कैबिन वारनि त निमित आहिनि। अच्छा, थोरी घड़ी जे लाइ हथु उठाए करे बाप दादा खे ख़ुशि करे ॾींदा आहिनि। हाणे बाप दादा सिर्फ़ु हिकु ई ॻाल्हि ॿारनि खे कराइणु चाहींदा आहिनि, चइणु न चाहींदा आहिनि, कराइणु चाहींदा आहिनि। सिर्फ़ु पंहिंजे मन में दृढ़ संकल्प लायो। थोरी सी ॻाल्हि में संकल्प खे ढिलो न करो। कोई इंसल्ट करे, घृणा करे, अपमान करे, निंदा करे, कॾहिं बि कोई दुख ॾे, लेकिन असांजी शुभ भावना उन जे प्रति मिटी न सघे। भले कोई असांखे चए तव्हांजो छा मतिलबु, असां पंहिंजे जीवन में जीअं बि करूं असांजो मतिलबु है न। त असांखे पतो आहे उहा आत्मायूं ग़लति रास्ते में हली वञनि थियूं, ग़लति रास्ते में न हली वञनि। त असां ईअं न सोचूं हुन त चए थी असांजो छा, कम से कम असां संकल्प सां ईअं था करूं न भई भॻवानु हुनजो हुनखे सही रास्तो ॾेखारे, उनजो बि भलो थिए, बाबा उन्हनि जी बि मदद करनि, उन्हनि खे बि ग़लति रास्ते ते वञण सां बचाइनि। संकल्प करो, भले उहो तव्हांजी ॿुधनि नथा, ॻाल्हाइनि नथा, असां संकल्प त करे सघंदा आहियूं न, उन्हनि जो बि कल्याण थिए। हिकु इहो हमेशह यादि रखो, असांखे मन से सदा चइणो आहे उन्हनि जो बि कल्याण थिए। तव्हां चैलेंज कंदा आहियो असां माया खे, प्रकृति खे परिवर्तन करण वारा विश्व परिवर्तक, माया खे प्रकृति खे बि परिवर्तन करण वारा विश्व परिवर्तक आहियूं। पंहिंजो ऑक्यूपेशन त यादि आहे न, विश्व परिवर्तक त आहियो न। अगरि कोई पंहिंजे संस्कार जे वश तव्हांखे दुख ॾे, चोट लॻाए, हिलाए, त तव्हां छा दुख जी ॻाल्हि खे सुख में परिवर्तन न करे सघंदा आहियो है न। तव्हांखे कोई अपशब्द चए, उल्टा सुल्टा शब्द चए, त तव्हां हुन दुख जी ॻाल्हि खे सुख में न परिवर्तन करे सघो। इंसल्ट खे सहन न करे सघंदा आहियो, गाली खे
गुलाब न ठाहे छॾंदा। इंसल्ट खे सहन करो, गाली खे गुलाब ठाहियो। मतलब कोई कुछ भी चए तो असां तो यही सोचो ना कि आत्मा जो भी कल्याण थे बस ना उन समय उन आत्मा खे नंढो ॿार सम्झो कि वो नंढो ॿार समस्या के बाप समान ठहण जे संकल्प में परिवर्तन न करे सघंदा। बाबा जी ने कोई भी समस्या अचे थी त उहो असांखे अॻियां वधाइण, समस्या आई मतिलबु असां अॻियां वधियासीं त बाप समान थी वेंदासीं न। तव्हां सभिनि खे यादि आहे जॾहिं तव्हां ब्रह्मण जन में आया हो, निश्चय कयो, चाहे तव्हांखे हिकु सेकेंड लॻो या हिकु मास, लेकिन जॾहिं खां तव्हां निश्चय कयो, दिलि सां चयो मुंहिंजो मां बाबा जो, बाबा मुंहिंजो, संकल्प कयो न, अनुभव कयो, तॾहिं पंहिंजी माया खे, तॾहिं तव्हां माया खे चैलेंज कयो कि मां माया जी ठहींदमि, ठहींदमि, ईअं कयो न। बाबा खे पंहिंजो ठातो मतिलबु माया खे विधाई, त माया जीत ठहींदमि, माया खे विधाई मतिलबु माया खे जीतण वारा। तो संकल्प मां बाबा जो, बाबा मुंहिंजो संकल्प कयो, अनुभव कयो, तॾहिं खां असां माया खे चैलेंज कयो ऐं असां ई माया खे चैलेंज कयो। ये चैलेंज माया खे कयो न, माया जी ठहिणो आहे कि न, माया जी तव्हां ई आहियो न, या हाणे ॿिया अचनि आहिनि। जॾहिं माया खे चैलेंज कयो त इहे समस्या, इहे ॻाल्हियूं, इहे हलचल माया जा ई त रॉयल रूप आहिनि। माया ॿियो त कोई रूप में न ईंदी न, इन रूपनि में ई माया जी ठहिणो, इन रूपनि में ई माया जी ठहिणो। ॻाल्हि न बदलंदी, सेंटर न बदलंदो, स्थान न बदलंदो, आत्मायूं न बदलंदियूं, असांखे बदिलणो। ये मन में पक्को रखो, न त कोई माण्हू चवंदो आहे चलो हिन सेंटर में नथी ठहे त ॿिए सेंटर में हली था वञूं। अॼुकल्ह दुनिया वारा बि ईअं था करनि न, इहा शादी पसंदि नथी त डिवोर्स वठी वठो। इहे चीज़ूं त ख़ैर अदली बदली थींदी आहे, लेकिन जो जीवन में जो वॾी वॾी ॻाल्हि बि, शादी जहिड़ी ॻाल्हि खे माण्हू फटाफट ॿिए ॾींहुं डिवोर्स थो वठी वठे। त हिते बि ईअं ई थो थिए न, असांखे त सभु कॉपी था कयूं। हाणे बाबा जो ठहियूं था, हाणे उन्हनि माण्हुनि सां नथी ठहे त माण्हू करनि था न, घर वारनि सां नथी थिए त अलॻि था थी वञनि, या त शादी तोड़े था छॾनि या अलॻि था थी वञनि। त हिते बि माण्हू ॿार हिन सेंटर हुन सेंटर, इहे आत्मायूं अहिड़ी न, भई कहिड़ी बि आत्मायूं आहिनि। मां त चैलेंज कयो आहे न माया खे, त उहो कहिड़ी बि आत्मा आहे, उहो माया जो रूप आहे, त मां चैलेंज कयो आहे मूंखे हिनखे जीतणो ई आहे। हिनजे स्वभाव संस्कार खे युद्ध करण सां न, योग बल सां जीतणो, असांखे बदिलणो। असांजो स्लोगन त ॾाढो सभिनि खे ॾाढो सुठो लॻंदो आहे, बदिले करे ॾेखारिणो आहे, बदिलो न वठो। बदिले करे ॾेखारिणो आहे, बदिलो न वठिणो, असांखे बदिलणो आहे। इहो त पुराणो स्लोगन आहे न, नए नए रूप, रॉयल रूप ठही करे माया ॿियो बि अचण वारी आहे, घबरायो न। अञा कहिड़े रूप में ईंदी न, भले अचे, असां बि त ॾिसूं कि उनखे पार करण लाइ असांखे बि त उहो बाबा ज्ञान रतन ॾींदा न, त असांजी कमाई थी थिए, उहा बेगर थी थींदी वञे। जेकी बि आत्मा ज्ञान योग में करे थी, बाबा जे घर में बि रहे थी, शक्ति बि वठे थी, उन शक्ति खे उहा बुरे कम में असांखे किराइण में लॻाए थी, त असांखे बि त बाबा जी शक्ति आहे न, त असां बि बाबा जी शक्ति सां, ज्ञान योग सां उन ते विजय प्राप्त करो। त बाबा चवंदा इन रीति असांखे ये सोचणो आहे, चलो ये जो बि रूप माया आई, हिन ॻाल्हि में मूंखे बाबा जी कहिड़ी शक्ति, कहिड़ो रतन यूज़ करिणो,
अगर उहा न सम्झ में अचे त बाबा बसि बाबा चई करे विजय प्राप्त न ज़्यादा मूंझणो न आहे। बाप दादा अंडरलाइन कराइनि था माया अहिड़ी आहे, अहिड़े रूप में अचणी आहे, अचे थी जो महसूस बि न कंदव कि इहा माया आहे। चईंदव न दादी तव्हां सम्झंदा न आहे, इहा माया न आहे, इहा त सची ॻाल्हि आहे। ॿियो बि रॉयल रूप में माया अचणी आहे, ॾियो न मतिलबु हाणे हिन रूप में ईंदी जो असांखे पतो बि न लॻंदो कि इहा माया आहे। हाणे हिन रूप में ईंदी जो असांखे पतो बि न लॻंदो इहा माया आहे। ॾिसो कोई बि दुश्मन चाहे हार खाईंदो आहे चाहे जीत थींदो आहे, जो बि आहे उन्हनि वटि नंढे मोटे अस्त्र शस्त्र हूंदा आहिनि, यूज़ कंदा आहिनि या न कंदा आहिनि त माया बि माया जी अंत त थियणी आहे, लेकिन जेतिरो अंत समीप ईंदो न ओतिरो नया नया रूप सां पंहिंजे अस्त्र शस्त्र यूज़ कंदी, यूज़ करे बि थी ऐं यूज़ कंदी बि, यूज़ करे बि थी ऐं यूज़ कंदी बि। त बाबा चवनि था पोइ तव्हांजे पाँव में झुक, पहिरियों त यूज़ कंदी, पोइ यूज़ करे करे ॾिसंदी अरे इहे त बाबा खे यादि करणु छॾनि ई नथा, पोइ असांजे पाँव में अची करे झुकंदी। पहिरियों तव्हांखे झुकाइण जी कोशिशि कंदी, पोइ ख़ुदि ई झुकी वेंदी। पहिरियों तव्हांखे झुकाइण जी कोशिशि कंदी, पोइ ख़ुदि ई झुकी वेंदी। सिर्फ़ु हिन में अॼु बाप दादा हिकु शब्द बार बार अंडरलाइन कराइनि था कि बाप समान ठहिणो, पंहिंजे हिन लक्ष्य जे समान में रहो ऐं सम्मान ॾियणु अर्थात सम्मान वठण सां न मिलंदो, ॾियण सां, ॾियणु अर्थात वठणु। बाप समान ठहिणु पंहिंजे हिन लक्ष्य जे समान में रहो ऐं सर्व खे सम्मान बि ॾियणो आहे, ॿियनि खे सम्मान ॾियणु अर्थात वठणु। सम्मान ॾियणु इहे यथार्थ न आहे, सम्मान ॾियणु ई वठणु, सम्मान ॾे असांखे कोई, हीअं असां चईंदा आहियूं न की हिननि असांखे इज़त न ॾिनी, मान न ॾिनो, कोई ॻाल्हि कोन्हे, तव्हां उन्हनि खे ॾेई अचो न। अगरि तव्हांखे कोई नंढा तव्हांखे लॻे थो भई ॾिसे असांखे त इहे लॻणो बि न खपे न, असां त बाबा जा ॿार आहियूं, बाबा जो ॿार ठही करे हलो, कोई असांखे सम्मान ॾे न ॾे, असांखे सभिनि खे ॾियणो आहे, ॾियण ई वठणु। स्वमान बॉडी कॉन्शियस जो न आहे, ब्रह्मण जीवन जो स्वमान आहे। स्वमान बॉडी कॉन्शियस जो न आहे, ब्रह्मण जीवन जो स्वमान आहे। श्रेष्ठ आत्मा जो स्वमान, संपन्नता जो स्वमान, त स्वमान ऐं सम्मान वठणो न आहे, लेकिन ॾियणो ई ॾियणो। हिन ॿ ॻाल्हियुनि में दृढ़ता रखो कि मूंखे सदा स्वमान में रहणो आहे, सभिनि खे सम्मान ॾियणो, संपन्नता जो स्वमान ऐं सभिनि खे सम्मान ॾियण ई वठणु। असांजी दृढ़ता खे कोई केतिरो बि हिलाए, दृढ़ता खे ढिलो न करणु, सदा मजबूत करो, अचल रहो। अॼु इहा बाप दादा सां प्रॉमिस कई आहे न 6 मास जी, प्रॉमिस त यादि आहे न, ईअं न ॾिसंदे रहणो आहे कि हाणे त 15 ॾींहं पूरा थिया, 2.5 मास 5.5 मास त पिया आहिनि, जॾहिं रोह रियान कंदा आहियो, अमृत वेले रोह रियान त कंदा आहियो न, त बाप दादा ॾाढी सुठी ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि, पंहिंजी ॻाल्हियूं ॼाणंदा आहियो न, त हाणे दृढ़ता खे अपनायो, उल्टी ॻाल्हियुनि में दृढ़ता न रखणो,
क्रोध करण ही आहे, मूंखे दृढ़ निश्चय आहे, हीअं न करिणो। उल्टी ॻाल्हियुनि में दृढ़ता न रखणी आहे असांखे कि मूंखे क्रोध करिणो ई आहे, मूंखे दृढ़ निश्चय आहे, हीअं न। कोई माण्हू चई न अरे त थींदो ई सही, थींदो ई रहंदो आहे न। ॿार त ज़िद कंदा ई आहिनि, ईअं त घर घर में थींदो ई आहे, कोई नई ॻाल्हि न आहे न। इहो थींदो आहे त हाणे बदिली थियणो आहे न, छोकी हाणे स्वर्ग अचिणो आहे। त असांखे इन्हनि में दृढ़ता न लाइणी आहे कि इहे त थींदो ई आहे, ॿार त ईअं कंदा ई आहिनि, नूंहंरियूं त ईअं कंदियूं ई आहिनि, माण्हू त ईअं कंदा ई आहिनि न। अॼु खां सभु परिवर्तन, सभु कुझु बाबा जी श्रेष्ठ मत अनुसार ई हलंदो। अॼुकल्ह बाप दादा बसि रिकॉर्ड जा मेजॉरिटी क्रोध जा भिन्न भिन्न प्रकार जी रिपोर्ट ईंदी आहे, पहुचंदी आहे। महारूप में कम आहे, लेकिन अंश रूप में भिन्न भिन्न प्रकार जो क्रोध रूप ज़्यादा आहे। हिन ते क्लास कराइणो आहे, क्रोध जा केतिरा रूप आहिनि, पोइ छा कंदा आहिनि। असांजो न भाव हुयो न भावना हुई, पोइ ईअं चईंदा आहिनि, ईअं ई चई छॾियो। हिन ते क्लास कराइणो आहे। टीचर्स ॾाढियूं आयूं आहिनि, त कंहिं चई 1200 टीचर्स आहिनि। 1200 ई दृढ़ संकल्प करे वठनि त कल्ह ई परिवर्तन थी सघंदो आहे, पोइ एतिरा एक्सीडेंट न थींदा, बची वेंदा। टीचर्स हथ ठाहियो ॾाढा आहिनि। टीचर्स अर्थात निमित फाउंडेशन। अगरि फाउंडेशन पक्को आहे अर्थात दृढ़ रहियो त झाड़ त आपे ई ठीक थी वेंदो। अगरि फाउंडेशन पक्को आहे त झाड़ आपे ई ठीक थी वेंदो। अॼुकल्ह चाहे संसार में चाहे ब्रह्मण संसार में हर हिक खे हिम्मत ऐं सचो प्यारु खपे। हर हिक खे हिम्मत ऐं सचो प्यारु खपे। मतिलब जो प्यारु न, स्वार्थ जो प्यारु न, हिकु सचो प्यारु, ॿियो हिम्मत। मानो 95% कंहिंजा संस्कार, कोई संस्कारनि जे वशा परवश थी करे हेठि मथे करे वठंदा आहिनि, लेकिन 5% त सुठो आहे न। पोइ बि अगरि तव्हां उन्हनि खे 5% उन्हनि जी अच्छाई खे वठी करे पहिरियों उन्हनि खे हिम्मत भरो कि ॾाढो सुठो कयो, पोइ उनखे चओ बाक़ी हीअ ठीकु करे वठिणो, उनखे फील न थींदो। अगरि तव्हां चईंदा इहे छो कयो, ईअं थोरी कबो आहे, ईअं न करिणो खपे, त पहिरियों ई वीचारो संस्कार जे वश कमज़ोर आहे त उहो नर्वस थी वेंदो, प्रोग्रेस न करे पाईंदो। 5% जी पहिरियों हिम्मत दिलायो। इहा ॻाल्हि ॾाढी सुठी आहे तव्हां में, इहे तव्हां ॾाढो सुठो करे सघंदा आहियो। पोइ हुनखे अगरि समय ऐं हुनजे स्वरूप खे सम्झी करे ॻाल्हि कंदा त उहो परिवर्तन थी वेंदो। उन्हनि खे हिम्मत ॾियो। परवश आत्मा में हिम्मत न हूंदी आहे। बाप तव्हांखे कीअं परिवर्तन कई, तव्हांजी कमी ॿुधाई, तव्हां विकारी आहियो, गंदा आहियो, तव्हांखे स्मृति दिलाई, तव्हां आत्मा आहियो। हिन श्रेष्ठ स्मृति में सां तव्हां में समृद्धि आई, तव्हां परिवर्तन कयो न कि अच्छा मां देव आत्मा आहियां, मां नारायण श्री लक्ष्मी आहियां, मां फ़रिश्तो आहियां। त बाबा पहिरियों असांखे स्मृति ॾियारई न, स्मृति ॾिलाई। हिन श्रेष्ठ स्मृति सां असां में समृद्धि आई, असां परिवर्तन कयो। त हिम्मत सां स्मृति दिलायो। स्मृति समृद्धि स्वतः ई लाहींदी। अगरि असांखे स्मृति रहंदी त स्मृति सां कि मां बाबा जी संतान आहियां, परमात्मा परम पिता जी संतान आहियां, त हिन स्मृति सां समृद्धि स्वरूप ज़रूरु ईंदी। सम्झो? त बाबा जो असांखे स्मृति ॾियाराई अथई, उन्हनि खे ध्यान में रखी करे असांखे ख़ुदि खे परिवर्तन करिणो आहे, शक्तिशाली ठाहिणो आहे। त हाणे त समान ठही वेंदो न। सिर्फ़ु हिकु शब्द यादि रखिजो, फॉलो
फादर मदर। जो बाप कहीं वो करणो आहे, बस कदम ते कदम रखणो आहे न। हा बाबा हीअं कई, हीअं कई, हीअं कई, हीअं कई, त समान ठहिण सहज अनुभव कंदासीं। ड्रामा नंढे नंढे खेल ॾेखारींदा आहिनि, आश्चर्य जी मात्रा त न लॻाईंदा आहिनि। अनेक ॿारनि जा कार्ड पत्र दिलि जा गीत बाप दादा वटि पहुची विया। सभई चईंदा आहिनि असांजी बि यादि ॾियणी आहे, असांजी बि यादि ॾियणी आहे। त बाप बि चईंदा आहिनि असांजो बि यादि पिया ॾियणो। यादि त बाप बि कंदा आहिनि, ॿार बि कंदा आहिनि। छो जो हिन नंढे से संसार में ई बाप दादा ऐं ॿार ॿियो विस्तार त न आहे न। असांजे नंढे से संसार में ई केरु आहे? शिव बाप, ब्रह्मा मामा ऐं असां। केॾो नंढो संसार आहे असांजो। उहो बि बाबा पके ब्रह्मणनि जो संसार ॾिसे त केॾो नंढो आहे। केॾी थोरी सी आत्मायूं बाबा जी श्रेष्ठ मत ते हलंदियूं आहिनि, है न। त केॾो नंढो सो असांजो इहो ब्रह्मण परिवार आहे। 816,000 त 16,108 जी अगरि आत्मायूं ॾिसंदा बाबा, जंहिंजी माला ठाहिणी आहे त पूरी दुनिया जी माला ठाहिणी। बाबा चईंदा न मां पंहिंजी माला ठाहिणा, त बि केॾो नंढो सो संसार आहे। त ॿार बि त केरु यादि ईंदो ॿारनि खे? बाप खे ॿार ई यादि ईंदा न। त देश विदेश जे ॿारनि खे बाप दादा बि ॾाढो ॾाढो यादि पिया ॾींदा आहिनि। देश विदेश जे ॿारनि खे बाबा बाप दादा बि ॾाढो 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 यादि पिया ॾींदा आहिनि। अच्छा, चारों ओर जे ब्रह्मण संसार जी विशेष आत्माउनि खे सदा दृढ़ता द्वारा सफलता प्राप्त करण वारा, सफलता जे सितारनि खे सदा स्वयं खे संपन्न ठाहे आत्माउनि जी पुकार खे पूर्ण करण वारी संपन्न आत्माऊं, सदा निर्बल खे परवश खे पंहिंजी हिम्मत जे वरदान द्वारा हिम्मत दिलाइण वारियूं आत्माउनि खे, बाप जे मदद जी पात्र आत्माउनि खे सदा विश्व परिवर्तक ठही स्व परिवर्तन सां माया प्रकृति कमज़ोर आत्माउनि खे परिवर्तन करण वारियूं परिवर्तक आत्माउनि खे बाप दादा जो चारों ओर जे नंढे से संसार जी सर्व आत्माउनि खे सम्मुख आई हुई श्रेष्ठ आत्माउनि खे अरब खरब गुणा यादि प्यार ऐं नमस्ते। अरब खरब गुणा यादि प्यार ॾियनि था बाप दादा ऐं नमस्ते बि चवनि था। वरदान साइलेंस जे साधननि द्वारा माया खे दूर सां ई पहचाने करे भॼाइण वारी माया जी आत्मा ठहो। माया त लास्ट घड़ी ताईं ईंदी, लेकिन माया जो कमु अचणु असांजो कमु आहे दूर सां ई हुनखे भॼाए ॾियणु, दूर सां ई हुनखे भॼाए ॾियणु। माया अचे ऐं असांखे हिलाए पोइ असां भॼायूं, इहे बि टाइम वेस्ट आहे। इन करे साइलेंस जे साधननि सां तव्हां दूर सां ई पहचाने वठो कि माया आहे, कीअं माया आहे। उनखे पास में अचणु न ॾियो। अगरि सोचंदा आहियो छा करूं कीअं करूं, हाणे त पुरुषार्थी आहियूं, त इहे बि माया जी ख़ातिरी कंदा आहियो, पोइ तंग थी वेंदा आहियो। हिन करे दूर सां ई परखे करे हुनखे भॼाए ॾियो। माया जी तॾहिं ठही सघंदासीं। स्लोगन आहे श्रेष्ठ भाग्य जी रेखाउनि खे इमर्ज करो। श्रेष्ठ भाग्यनि जी रेखा खे इमर्ज करो त पुराणे संस्कारनि जी रेखा मर्ज थी वेंदी। श्रेष्ठ संस्कारनि जी रेखा खे मर्ज करो त पुराणे संस्कारनि जी रेखा मर्ज थी वेंदी।
अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।